सोबत शहर जे रवासिन मसमात ज़ुबैदा शेख, हज़ूर बख्श शेख, राणो ख़ान एहतजाज कयो। हुननि दाहिंदे चयो त मुखालफ़न सनाउल्ला शेख, शाहनवाज़ इख्तियार, एतबार, शौकत, अमीन, आमिर, बिला जवाज़, प्यास अली शेख जे घर में घिड़ी लठियूं कुहाड़ियुनि सरोटनि सां हमलो करे हज़ूर बख्श, राणो ख़ान ऐं ॿियनि औरतुनि ते हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॼण त आमिर शेख पंहिंजी घरवारीअ खे बि तशदुद करे 6 महीना अॻु कढी छॾियो हो, जंहिंजी असां प्राइवेट अस्पताल में हज़ार रुपया ख़र्च करे डिलीवरी कराई, जंहिंखे पुटु ॼाओ जेको 5 ॾींहं गंबट अस्पताल में ऑक्सीजन वारे वार्ड में दाख़िल हो, जेको गुज़िरियल ॾींहुं गंबट अस्पताल में फ़ौत थी वियो। अॼु वरी असांजे घर में हमलो कयो अथनि ऐं सामान जी तोड़ फोड़ करे रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।